नाराए रिसालत, नाराए तहकीक, उलमाए अहले सुन्नत तवां जूं इंतजार जूं घड़ियूं खत्म थियण वारियूं आहिनि। तवां जे साम्हूं तवां के जे हस्ती जो सवेर का इंतजार हुयो उस्तादुल उलमा शेखुल हदीस व तफसीर जामिउल मअकूल वल मनकूल उस्तादुल असातिज़ा बेदावी वक्त गजाली ज़मान हज़रत अल्लामा क़िबला मुफ्ती उबैदुल्लाह अल क़ादरी अन नक्शबंदी दामत बरकातुहुल आलिया जेके जलवा अफरोज़ आहिनि उन्हनि खे मौदबाना अद कंदासीं त पंहिंजे नूरानी ऐं वजदानी ख़िताब सां असां तव्हांजे दिलनि खे मुस्तफ़ीद करण फरमाइनि। का बि ज़बान ख़ामोश न रहे, को बि हथेठि न रहे। नारे जो पुरजोश में क़िबला मुफ्ती साहब जे लाइ इस्तक़बालिया नारो थो हणायां जिन जो पुरजोश सां जवाब ॾियो। नारे तकबीर, हथ मथे खणी जवान थी नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, उलमाए अहले सुन्नत, मुनाज़िर अहले सुन्नत, क़िबला मुफ्ती साहिब। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। या अलीमो या हकीमो रब्बि ज़िदनी इल्मम वरज़ुक़नी फ़हमा बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अफ़्ज़ल सलवातिक अला असअद मख़लूक़ातिक सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। कुल्लमा ज़करक ज़ाकिरून व गफ़ल अन ज़िक्रिहिल गाफ़िलून। ला इलाहा इल्लल्लाह। थोड़ो डिले घटाई से। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी मन्ना अलैना अल्लज़ी मन्ना अलैना बिबअसति नबिय्य आखिरिज़ ज़मान। वस्सलातु वस्सलामु अला हबीबिही व हबीबिना सय्यिदिना मुहम्मदिन सय्यिदिल इंस वल जान। व अला आलिहि व अस्हाबिहि इला क़ियाम यौमिल मीज़ान। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन
قدير الذي خلق الموت والحياة ليبلوكم أيكم أحسن عملا وهو العزيز الغفور صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما सलात शरीफ सभी वॾे आवाज़ सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अन्या हिकिड़ो भेरो सल्लल्लाहु अलैका या इज्जत एहतराम जे काबिल प्यारा मुसलमान भाइरो अजीज दोस्तों असांजी इन सिंध जे बेहतरीन मुहक्किक आलिम दीन हाफिज़ कुरान मुंहिंजी मुराद प्रोफेसर डॉक्टर हाफिज़ ग़ुलाम मोहम्मद डाही अल्लाह साईं के ख़िज़री हयाती दे संदुन सायो तादेर असां सभिनि जे मथां क़ाइम रखे पाण पंहिंजे वालिदा माजिदा जे ईसाले सवाब जे लाइ ही प्रोग्राम मुनक़िद कयो काफ़ी देर खां वठी अवां वेठा आहियो मां भी इंशाअल्लाह ताला मुख़्तसर टेम में कुछ ॻाल्हियूं अवां जी ख़िदमत में पेश करे अवां खां इजाज़त वठंदुसि कुरान शरीफ मां जेके प्यारा अल्फाज मूं पढ़िया उन्हनि में अल्लाह जल जलालुहू छा फरमायो सभई गौर सां अल्लाह जो कुरान ॿुधो अल्लाह से फरमायो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु वहुव अला कुल्लि शैइन क़दीर बरकत वारी या उहा अल्लाह जी ज़ात जे हथ में बादशाही आ हकीकी बादशाही अल्लाह वटा दुनिया जा जेके बादशाह सर्जन था या बादशाह आहिनि या इन्हनि जी बादशाही हकीकी काने या मजाजी बादशाही आ हाणे ॾिसो त अमेरिका पाण खे वॾो सुपर पावर समझे थो पर उन जे लॉस एंजलिस जेको इलाइक़ो जंहिंमें वॾा वॾा उन्हनि जा माण्हू अदाकार फनकार दुहलारी बाजारी ओए रहन था खुदा जो अज़ाब कड़कियो आ जो बाह विसण जो नालो नथी वठे
इहो दुनिया में खुदा ताला जी ज़ात बाबरकात उन्हनि माण्हुनि खे जन खे इहो मुग़ालतो हो त बाबा बादशाही असां वटां सुपर पावर असीं आहियूं। अल्लाह से फरमायो त न न तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु, बरकत वारी अल्लाह जी ज़ात आ जंहिंजे हथ में बादशाही आ। इन मज़मून सां मिलंदड़ जुलंदड़ हिकड़ी कुरान शरीफ जी ॿी आयत है। अल्लाह ताला फरमायो कुलिल्लाहुम्म मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाउ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैरु इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। या सुभान अल्लाह ठही वकां थी ॾाढो करे चओ सुभान अल्लाह। हाँ ईअं मुंहिंजा हबीब तूं चओ ऐ अल्लाह मुल्क जा मालिक तुझी मर्जी आ जेके मुल्क दी वतन से उल मुल्क मिम्मन तशा तुझी मर्जी आ जेका मुल्क खसी व तो इज्ज मन तशा तुझी मर्जी आ जेके इज्जत दी व तो जिल्ल मन तशा तुझी मर्जी आ जेके जलील करी बेयदिकल खैरु तुझे हथ में बादशाही आ। हुन आयत में चाहे बियदिहिल मुल्कु होते गायब जा सीगान हिते मुखातबा इल्म बलागत में चाहूंदो आ कॾहिं कॾहिं कुरान करीम जो जेको उसलूब आ उन उसलूब जे रूए सां जॾहिं कुरान मुखातबीन के जन सां कुरान जो खिताब आ उन्हनि खे मुतवज्जिह करण चाहिंदो आ त गायब जा सीगा आणे वरी मुखातब जा। इनके अरबी में चइबो आहे इल्तिफात। इल्तिफात कॾहिं गायब खां खिताब ॾे कॾहिं खिताब खां गायब ॾे। इल्मे मानी अगराज़ बलागिया जे अंदर मुख्तसर मानी मुतव्वल उन्हनि किताबनि में इहा वज़ाहत मौजूद आ। अल्लाह ताला हुननि आयतुनि में चयो या हुन आयत में फरमाई त खुदा जे हथ में बादशाही आ। हिते चूंकि मदीने जे साईं जे ज़ुबान आ अल्लाह फरमायो बियदिकल खैरु तुझे हथ में भलाई आ इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। होती जाए वहुवा अला कुल्लि शैइन क़दीर। बेटा भलो तो भला इस नदी से यो डबलिंग नदी से असी वरी हिरियल आहियूं न लाउड दे आवाज चिट्टू अचे मकसद शोर कोने मकसद आहे त जमात खे काशे समझ में अचे बटले गालियूं बची वयूं त असां खटे वियासीं। अल्लाह पंहिंजी ज़ात बाबरकात जो शान बयान कयो। हाणे अॻिते छा फरमाई अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमलन व हुवल अज़ीज़ुल गफूर। वाह रब जी ज़ात सफ़ा सुको न करी से ईअं न टीन में तकीर पियो कयां ईअं बि न हुजे थोरो मिड़ई हल्को ईको ॾीस ऐं डिले घटि करे छॾीस डिले पूरो रख। जंहिं मौत ऐं हयाती पैदा कई हालांकि मौत पहिरियां कोन्हे पहिरियां हयाती आ पर अल्लाह ताला पहिरियां मौत जो ज़िक्र कयो। पहिरियां त माण्हू जहिड़ो आ हले ॻाल्हाए फिरे घुमे खाए पीए वञे अचे हयाती जा जेके कम आहिनि उहे सभु मौजूद आहिनि
त मुक़द्दम त हयातिया पर मौत जो ज़िक्र उन जा ब वजह हिकिड़ो वजह इहो त इंसान अञा हयातीअ में कोन थो अचे हयातीअ खां पहिरियां अलम यकुन नुत्फतम मिन मनी युमना हकीकत जे पंहिंजी ॾिसूं त असांजी हकीकत कहिड़ी आहे असांजी हकीकत आहे त असीं हिकिड़े बुरे पाणीअ मां पैदा थियल आहियूं जंहिंखे असीं जिस्म ते लॻण बर्दाश्त न कयूं उन हयातीअ खां पहिरियां मौत जे तरफ़ या मौत जो ज़िक्र करण जो वजह इहो त पहिरियां इंसान मौत जे हालत में आहे या ॿियो वजह इहो त माण्हुनि खां मौत विसरी वियो हयाती उन जे मसरूफ़ियतुनि में कमनि में कारनि में कचहरियुनि में ओताकुनि में ज़मीनुनि में एतिरा महव थी वियासीं असांखे मौत यादि न रहियो अचो तव्हांखे मदीने जे साईं जी हदीस मुबारक ॿुधायां पर ईअं कोन ॿुधाईंदोसांव सलाह शरीफ़ पढ़ो ऐं नियत कयो त ईसा अलैहिस्सलाम साईं जे वालदा खे थिए सभई पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ॾाढियां ॾाढियां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि उमिर वई जाई दुनिया जे फिक्र में लकियोसी अमल जो वचे कम कबर में उमिर वई अजाई दुनिया जे फिक्र में न क्योसी अमल जो वचे कम कबर में अमां पढ़ायो वॾा माण्हू न थियो अॼु मदीने जे साईं जे दर्जा फ़क़ीर चओ उमिरि वई अजाई दुनिया जे फ़िक्र में न कयोसी अमल जो वचे कम कबर इहे बाग़ बगुला ऐं महला तूं मारियूं जनी कान पिया जान सूरल में साड़ियूं इहे बाग़ बगुला ऐं महला तूं मारियूं फ़क़ीर जनी कान पिया जान सूरल में सारियूं मच्छर खां बि घटि हल ख़ुदा जी नज़र में न कयोसी अमल जो वचे कम कबर सिगो कर ऐं देरी सायो सफर जो सदा रहती खादिम तू दिल पर जे दर जो ईंदो बस इहो कम कबर ऐं हशर में न कयोसी अमल जो वचे कम कबर में मदीने जे साईं फरमायो अक्सरू ज़िक्र हाज़िमिल लज़्ज़ातिल मौत मौत खे घणो याद कयो लज़्ज़तुन खे कटींदड़ शहवतुन खे ख़त्म कंदड़ मौत खे घणो याद कयो अक्सरू हाज़िमल लज़्ज़ात लज़्ज़तुन खे कटींदड़ साहबन चयो हबीब कहिड़ो फरमायो अल मौत मौत हज़रत अमीर उमर सभई मञोसि था न साहबन जासी गुलाम आयूं चओ चैन यारन जासी गुलाम आयूं मुझे वालिद साईं मुफस्सिर कुरान फरमायो साईं चयो त आहिनि भागन वारा साईं केर भागन वारा आहिनि गाॾियुनि वारा पैसनि वारा बनियुनि वारा ज़मीनुनि वारा चए थो न आहिनि भागन वारा आहिनि भागन वारा केर
बू बकर उमर उस्मान अली असां प्यार रखियो जन प्यारा आहिर भागन वारा आहिर भागन वारा। जन जे बारे में रब तो फरमाए मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदन यब्तगून फदलन मिनल्लाहि व रिदवाना सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील कज़रइन अखरज शतअहू फआज़रहू फस्तग़लज़ फस्तवा अला सूक़िही युजिबुज़्ज़ुर्राअ लियग़ीज़ बिहिमुल कुफ़्फ़ार वअदल्लाहुल्लज़ीन आमनू व अमिलुस्सालिहाति मिनहुम मग़फ़िरतम व अज्रन अज़ीमा। मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मद अल्लाह जो रसूल वल्लज़ीन माअहू जेके हुज़ूर सां गॾु आहिनि अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार काफ़िरनि ते सख़्त रुहमाउ बैनहुम पाण में ॾाढो प्यार थनि मौला भला असां वांगुरु कचहरियूं कचहरियूं ओताकूं गिलाऊं फरमाए न न तराहुम तूं उन्हनि खे ॾिसंदे हिन हाल रुकअन रुकू कंदड़ सुजदन सजदा कंदड़ छा जे लाइ कनि मौलवी उबैदुल्लाह इबादत करे चए माशाअल्लाह सो बे गोठा वारा ॾिसनि वाह जेसी मौलवी साहब नमाज़ पढ़ी वाह जी रोज़ा रखी वाह जो नेका मुंहिंजा मौला तुंहिंजे महबूब जा साहबी छो था कनि फरमाई यब्तगून ओए तलब था कनि फदलन फज़ल खे मिनल्लाहि व रिदवाना अल्लाह खां ई रज़ामंदी खे सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असर सुजूद उन्हनि जूं निशानियूं उन्हनि जे चेहरनि में सजदनि जे असर जे करे अल्लाह जे हबीब जा ग़ुलामनि जा चेहरा ॿरनि था। ज़ालिका मसलुहुम फित तौरात इहो इन्हनि जो मिसाल तौरात में आहे वल इंजील ऐं इंजील में आहे कज़रइन उन पोख वांगुरु अखरज युखरिजु इखराजन फहुव मुखरिजुन व उखरिज युखरिजु इखराजन फज़ाका मुखरजुन लम युखरिज ला युखरिजु ला युखरजु लन युखरिज ला युखरिजन अल अम्रु मिन अखरिज लितुखरज लियुखरज वन्नहयु अन ला तुखरिज ला युखरज अज़्ज़र्फु मिन मुखरजुन मुखरजान मुखरजातुन अखरज शतअहू पंहिंजे सल्ले खे कढी फआज़रहू आज़र युआज़िरु मुआज़रतन फहुव मुआज़िरुन व उज़िर युआज़िरु मुआज़रतन फज़ाका मुआज़िरुन लम युआज़िर ला युआज़िरु लन युआज़िर ला युआज़िरन अल अम्रु मिन आज़िर लितुआज़िर लियुआज़िर वन्नहयु अन ला तुआज़िर ला युआज़िर अज़्ज़र्फु मिन मुआज़िरुन मुआज़रान मुआज़रातुन फआज़रहू पोन खे मज़बूत कई फस्तग़लज़ वो मोटो थियो इस्तग़लज़ यस्तग़लिज़ु इस्तिग़लाज़न फहुव मुस्तग़लिज़ुन व उस्तग़लिज़ युस्तग़लज़ु इस्तिग़लाज़न फज़ाका मुस्तग़लज़ुन लम युस्तग़लज़ ला यस्तग़लिज़ु ला युस्तग़लज़ु लन यस्तग़लिज़ ला युस्तग़लज़न अल अम्रु मिन इस्तग़लिज़ लितुस्तग़लज़ लियुस्तग़लज़ वन्नहयु अन ला तस्तग़लिज़ ला यस्तग़लिज़ ला युस्तग़लज़ अज़्ज़र्फु मिन मुस्तग़लज़ुन मुस्तग़लज़ान मुस्तग़लाज़ातुन फस्तग़लज़ वो मोटो थियो फस्तवा इस्तवा यस्तवी इस्तिवान फहुव मुस्तविन व उस्तवी युस्तवा इस्तिवान फज़ाका मुस्तवन लम युस्तव ला यस्तवी ला युस्तवा लन यस्तवी ला युस्तवा ला यस्तवियन अल अम्रु मिन इस्तवी लितुस्तव लियुस्तव वन्नहयु अन ला तस्तवी ला यस्तवी ला युस्तव अज़्ज़र्फु मिन मुस्तवन मुस्तवयान मुस्तवयातुन फस्तवा अला सूक़िही तीले ते बराबर थियो युजिबुज़्ज़ुर्रा पोखींदड़नि खे वणे थो लियग़ीज़ बिहिमुल कुफ़्फ़ार काफ़िर काबिर जन था अल्लाह जो मुंहिंजा हबीब ए जेके तुंहिंजा ग़ुलाम आहिनि अबू बकर उमर उस्मान हैदर अमीर मुआविया ए तुंहिंजा ग़ुलाम इन्हनि सां मूं वाइदो कयो आहे मुंहिंजा मौला छाजो वाइदो कयो अथई फरमाई मग़फ़िरतम व अजरन अज़ीमा मग़फ़िरत जो बि वाइदो कयो अथमान त अजर अज़ीम जो बि मुहम्मद जे ग़ुलामनि सां वाइदो करे
फस जाहिलन के केड़ी खबर त नबी जे साहबन जो शान छाए ओए असी दे सरफ सगीर कबीर असा जे शागिर्द पढ़न था इन की जे जाहिल नबी जे साहबन ते अचन था न उन्हन के जो ईद पढ़ी ॾेखारन असी छा चवंदासी असी चवंदासी बण यार नबी दे यारां दा तां पढ़ायो बण यार नबी दे यारां दा साईं मुखे शक आ मां मञाण कोन थो चेथो शक हो वई ते चल मदीने वेख ले जोड़ा मज़ारां दा चौबण यार नबी दे यारा शमए रिसालत दा परवाना जांदा जिसनू कुल ज़माना सिद्दीक शमए रिसालत दा परवाना जांदा जिसनू कुल ज़माना नाम सिद्दीक रफीक प्यारा साथी बनिया गारा दा बण यार नबी दे यारा दा बण यार नबी दे यारा दा अमीरे उमर उन जी गाल पे हली सहाबन में शान वारो मकाम वारो ॿियो नंबर मदीने जे मीर जो खलीफो इहो ओहो अमीर उमर जो मिस्र मुल्क जे अंदर जॾहिं इस्लामी सल्तनत इस्लामी निज़ाम इस्लामी खिलाफत कायम थी उन टेम ते अमीर उमर के मिस्र जे गवर्नर ख़त लिखियो साईं मिस्र जे माण्हुनि जो रिवाज आहे हितां जी रस्म आहे हितां जी रीत आहे हितां वारनि जो तरीक़ो आहे जॾहिं दरिया न वहंदो आहे उन दरिया जे अंदर वहा हिकड़ी नौजवान हसीन कुंवारी छोकरी तैयार करे गह पाराए अतर हणी खुशबू हणी उनके दरिया में विझंदा उन खां बाद में दरियाए मिस्र हलंदो आहे पाण फरमायूं मां हिकड़ी जान ईअं वञण कोन ॾींदुमि ज़ाया थियण न ख़तम थियण न अमीर उमर थियो साईं क़िबला अर्ज़ु कयूं मुंहिंजे हबीब जा ग़ुलाम मिस्र जो दरिया सुकी वेंदो हलंदो कोन पाण फरमायूं मां मिस्र जे दरिया के ख़त थो लिखां ख़त जे अंदर लिखी ओ मिस्र जा दरिया जे रब जे हुक्म सां थो हली त हल न त तुंहिंजी असांखे ज़रूरत कान्हे का असांखे पाणे रब आसमाननि खां पाणी वसाए ॾींदो या रिवायत वाबिन जो वडो मौलवी आ सरफराज सफदर थोड़ो आवाज दीस पिया उन भी लिखियो सही सनद सां या रिवायत मरवी आ सही सनद सां अमीरे उमर जो खत जो दरिया में पियो फारके हक़ो बातिल इमामुल हुदा है फारके हक़ो बातिल इमामुल हुदा जाने शाने अदालत बेला सलाम मुस्तफा पढ़ो पढ़ो मुस्तफा जाने रहमत वो उमर जिसके आदा पेशे तास कर अज भी उमर जे दुश्मन ते जहन्नम दीवानो वो उमर जिसके आदा पेशे तास कर उस खुदा दोस्त हजरत पेला तू सलाम मुस्तफा इतनी बड़ी ताकत पावर पर अठे अठे ॾींह मदीने जे हरम में सहाबी आलम घुराए
उन्हनि खे चवंदो हो मूंखे मौत जूं ॻाल्हियूं ॿुधायो। असां जहिड़े खे थोड़ा ॿ टे पर लॻंदा त मौत यादि किथे आहे। अमीर उमर मदीने जे मीर जो साहबी आहे। बुखारी शरीफ ऐं ॿियनि हदीसुनि जे किताबनि में सरकार फरमाए उमर जंहिं घटीअ खां तूं लघंदो आहे शैतान उहा घटी छॾे भॼी वेंदो आहे। पर मौत खे एतिरो यादि जॾहिं सहाबी मौत जूं ॻाल्हियूं कंदा हा अमीर उमर जे अखियुनि मां लुढ़क बहंदा हा। उलमा सीरत वारनि लिखियो आहे हिन जॻह ते हज़रत अमीर उमर जे कारा निशान ठही विया। रोई रोई रब जे रब में अॼु मुसलमान खां मौत विसरी वियो। ज़िंदगी ग़फ़लत में गुज़ारे, बुराईअ में गुज़ारे, नमाज़ खे छॾे ॾिनई, क़ुरान खे छॾे ॾिनई, हदीस खे छॾे ॾिनई, शराबनि में, ज़िनाउनि में, बुराइयुनि में। हज़रत भिटाई साईं रहमतुल्लाह अलैहि सां खे तंबीह कई आहे। फरमाए तो सुता उथी जाग निंड न कजे एतिरी तो भाइयो हमेशा हित माझा दे जो माग सुल्तानी सुहाग निंडू कंदे न मिले। कर हलकारी रात वाड़े वसाई हाणे हिकिड़ा नवां निकिता आहिनि अॻे उमरकोट ॾे हिकिड़ो डॉक्टर मो गुस्ताखी कई, नबी साईं जी गुस्ताखी कई, अल्लाह जी कई। सरकारी रिपोर्ट आई बरसी उमरकोट जो जलसो मुंहिंजो हुते समय जहान मां वियुसि पाड़े में हो। मुंहिंजो जो हाल भला इहो सही ॻाल्हि चई साईं असां सां गॾु डॉक्टर हिकिड़ो हिन सां गॾु ड्यूटी कंदो गुस्ताखी कंदो। असां शरई सज़ा भी आहे त गुस्ताखे रसूल जी शरई सज़ा भी मौत आहे। ऐं पाकिस्तान जे कानून में भी सज़ा मौत आहे। हाँ इहो ज़रूर आहे त असीं चऊं था त हक़ कोर टुन खे आहे। पर जेकॾहिं को मुजाहिद दीन जो इस्लाम जो गाज़ी मुमताज कादरी वांगुर के गवर्नर कुत्ते के मारे फला किसास अलैहि उनते किसास कोने छो त मुबाहु दम के मारबो त किसास न होंदो। उन कुत्ते के मारियो। अब तव्हां छा था चओ इन्हनि खे मारजे या न मारजे? ॻाल्हायो। तव्हांजे सूबेदारीअ में मोरे में शाहपुर में कुत्तो छितो थिए त मारींदुसि या छॾे ॾींदुसि? छॾे ॾियोसि न। भली घुमे फिरे जान छा चवंदीसीं न मारियासि हरूभरो जान करे विझे। मां चयो त गुस्ताखे रसूल कुत्ते खां बि बदतर तई चो गुस्ताख नबीअ जा ओ काफ़िर तो ते लानत जा वसकारान। पी जे बारे में केर चवंदो न मां हिन सां ठहां कोन छो बाबे सां विड़ियो हो, चाचे सां कोन ॻाल्हाईंदो हो, मिटनि सां कोन ठहियो। अचो अहद कयूं त जेको नबी जो गुस्ताख आहे उन सां बि ठहणो न आहे। हथ मथे खणी चओ नबी जे गुस्ताख सां यारी न आहे। पोइ जे यारी तो रखे त पीउ जे सां छो नथो रखे? तुंहिंजे चाचे सां फिटाए छो नथो रखे? खुली चइजां गुस्ताख नबीअ जा ओ काफ़िर तोते लानत जा वसकारा। तू जाहिल अजहल ओ जाबिर तोते लानत जा वसकारा। केड़ी इल्मी गाल्हि तो कईया बकवास करण का सवा जाहिल। केड़ा तो मंतकी दलील ठाया, केड़ो तो सुगरा ठाई कुबरा ठाई नतीजो कढी, केड़ो तो इस्तदलाल सही कयो, केड़ी इल्मी गाल्हि तो कईया बकवास करण का सवा जाहिल। दुनिया ऐं उक़बा में खासर तोते चओ लानत जा वसकारान। हिन खे सज़ा मिली ॿिया वरी निकिरी आया। अदा असीं सिंधी सिंध असांजी आहे भिटाई असांजो आहे
ता अल्लाह के कोदा मनो भिटाई द तौहीद जी प्रचार किया भिटाई जो पेरो पेरो सुर कल्याण जो शेर अव्वल अल्लाह अलीम आला आलम जो धनी फरमाए तो कादिर पंजे कुदरत सा कायम आए कदीम वाली वाहिद वदहू राज़िक रब रहीम सो सारा हिज सचो धनी चई हमद हकीम करे पान करीम जोड़ू जोड़ जहान जू जमायत माशाल्लाह भली आ सुभान अल्लाह चौथा हत मथे खणी जो सुभान अल्लाह जोड़े जोड़ जहान जी शीर जो न मने मिटाई में शीर जो न मने छो से जिदो न बुधायो फरमाए तो जोड़े जोड़ जहान जी पर कई परवार हादी हामी हाशमी सरदारे सरदार सरदार जो सरदार है फरमाए तो हाथी हामी हाशमी सरदारे सरदार सुहे सहाबन सत्थ में मज मस्जिद मणियादार चारई चंगा चौधार वाहे कांदा हबीब सा सुभान अल्लाह सलात शरीफ पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या डाढ़िया पढ़ो तो बरकत थे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह करहल कारी रात सगो पवंदई शून्य में इतना का गाल हली फरमाए तो करहल कारी रात सगो पवंदई शून्य में पुछंदे की लकी लवंदे लात जेके बण चिना थई बात ओ गारी दे अगिया या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह व मन यफ़अल ज़ालिका फ़उलाइका हुमुल ख़ासिरून व अनफ़िक़ू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यातिया अहदकुमुल मौत फ़यक़ूल रब्बी लौला अखरतनी इला अजलिन करीब फअस्सद्दक़ व अकुम मिनस सालिहीन वलन युअख़्खिरल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा वल्लाहु ख़बीरुन बिमा तअमलून सुभान अल्लाह सुभान अल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह ताके ताजा माल ताज औलाद है मुझे जिक्र खां गाफिल न करवे इनो जो मतलब यो कोनी तो औलाद जो ख्याल कोन कबो माल जो कोन कबो ज़मीना घरा खर्चन आशा मईशता पर खुदा सोचे एतरो मता जमीन में लगी वनी तो के मुझे याद कान थी चे वमई यफअल ज़ालिक ए जेको कंदू फउलाइका हुमुल खासिरून वो नुकसान में है बोला वाला इन्हें बुधाई समझन को था अन्या छाकन भला चंगी का नसीहत अल्लाह फरमायो ठीक है व अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यअतिया अहदकुमुल मौत जी अचण खां पहिरियों जेको रिस्क दिनो तमायो नमा खर्च कर शरन 52 तोला चांदी जेतरो निसाबा साल फिरी अचे
कर्ज न हुजेस हवाए जे असलिया का ज़ायद हुजे 40 पत्ती ज़कात ॾियण फर्ज़ आ। असां जा माण्हू छा चवंदा साईं असां ख़ैरात बि थी वई ज़कात बि थी वई। ज़कात जे लाइ नियत शर्त आ। पो नियत या त जे वक्त में माल कढे बोले अज़ली मां वजब है जॾहिं माल अलॻि पियो करे तॾहिं नियत करे त ही ज़कात जा पैसा आहिनि। या वरी जेके ज़कात जा मसरफ़ आहिनि हक़दार आहिनि उन्हनि खे पियो ॾे फ़क़ीर खे। फ़क़ीर हुआ जे वटि कुझु माल आहे पर निसाब जेतिरो कोन्हे। मिस्कीन खे मिस्कीन हुआ जे वटि सफ़ा कुझु कोन्हे। कर्ज़ीअ खे कर्ज़ लहण लाइ पैसा कोन्हेसि ऐं ॿियो कंहिंखे इब्नु सबील मुसाफ़िर खे पंहिंजे मुल्क में त पैसा अथसि सफ़र में आयो आहे पैसा कोन्हेसि शरअन इहो बि मसरफ़ आहे इनखे ज़कात ॾिबी फ़ी सबीलिल्लाह। इन मां मुराद ग़ाज़ी आहिनि जेके जिहाद ते था वञनि रस्ते में वेंदे वेंदे उन्हनि वटि माल न आहे पैसा न आहिनि उन्हनि खे ॾियणी आहे। हाजी आहे हज जे दौरान पंहिंजे मुल्क में त अथसि पर पैसा कोन्हेसि उन्हनि खे ज़कात ॾियणी आहे। अल्लाह ताला फरमायो जेको मूं तव्हांखे रिज़्क़ ॾिनो उन मां मौत जे अचण खां पहिरियां ख़र्च कयो। जॾहिं मौत ईंदो अमीर हुजे वॾेरो हुजे फ़क़ीर हुजे दुर्वेश हुजे मुफ्ती हुजे हाजी हुजे वली हुजे पीर हुजे MPA हुजे MNA हुजे सरदार हुजे सब खे सब मौत अचणो आहे। अल्लाह फरमायो जॾहिं मौत ईंदो चवंदो रब्बी ओ मुंहिंजा रब लौला छो न अखरतनी मूंखे ढर कान ॾिनई मोहलत कान ॾिनई। अल्लाह फरमाईंदो केसी ताईं एला अजलिन करीब थोरे टेम ताईं त छॾी हां। अल्लाह फरमाईंदो छॾी हां छा करी हां फ़असद्दक़ पोइ सदका कयां व अकुम मिन सालिहीन ऐं नेक बणजंदुमि। अल्लाह फरमायो ही का वॾेरे जी ताक़त कान्हे का के सरदार जी न के अमीर जी न के ऑफिसर जी न के बोतार जी ताक़त कान्हे जो तूं ग़लती करे वरी चवी त माफ़ी मिले। वलन युअख़िर अल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा। जॾहिं मौत ईंदो कंहिंखे डर कान मिलंदी हरगिज़ मुअक़्क़त बलन नासिबा वलन युअख़िर अल्लाह हरगिज़ अल्लाह डर कोन ईंदो। वल्लाहु ख़बीरुन बिमा तअमलून। अवां जेको कयो था रब तुझे मूंखे सभु ख़बर आहे। तूं लिकी थो गुनाह करी त माण्हू न ॾिसनि। ख़ुदा थो चए क़यामत जे ॾिहाड़े अल-यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम बात बंदि कंदो अल्लाह बात बंदि कयोसि हथ ॻाल्हाईंदा ही गुनाह कराई पेर चवंदा हेॾे मूंखे गुनाह ॾे वठी वियो उथी कर इबादत उमिरि थो विञाई मथा मौत मिठेड़ा सॾई पियो सदाई। तव्हांखे नसीहत आहे मूं फ़क़ीर जी उथी कर इबादत उमिरि थो विञाई मथा मौत मिठेड़ा सॾई पियो सदाई। छॾे विया दुनिया खे सिकंदर ऐं दारा रहिया की न की ख़ुद पैगंबर प्यारा।
छॾे विया दुनिया खे सिकंदर ऐं दारा रहिया कील की ख़ुदि पैगंबर प्यारा त पोइ कीअं तूं रहंदे सदा मुंहिंजा साईं मथां मौत मिठे रास ॾेई पियो सदाईं उथी कर इबादत उथी कर इबादत उथी कर इबादत उथी कर इबादत उम्र पियो विञाई मथां मौत मिठे रास ॾेई पियो सदाईं नबी सी फरमायो इदा मातल इंसानु इनकता अनहु अमलुहु इल्ला मिन सलासिल इंसान मरी वेंदो मौलवी उबैदुल्लाह मरी वेंदो तो अमल बंद थी वेंदसि नमाज पढ़ी कोन सघंदो रोज़ो न ज़कात न हज न क़ुरान न सरकार फरमायो वरी टिनि शयुनि जो सवाब पोइ बि मिलंदुसि कि भला कहिड़ियूं टे शयूं हिन सूबे जे ॻोठ वारनि खे ॿुधा अल्लाह जे हबीब फरमायो सदक़तुन जारियतुन सदको जारी किथे नलको हणाए छॾी माण्हू पाणी पिया पियनि पाण मरी वियो सवाब पियो मिलंदो मस्जिद ठाराए छॾी पाण मरी वियो सवाब पियो हलंदो मदरसो ठाराए छॾी तालिब पढ़नि पिया सवाब हलंदो मुसाफ़िरनि जे लाइ सबीर हणाए छॾी सवाब हलंदो क़िबला ॿियो इल्मुन पाण आलिम ॿिए खे पढ़ाए उहो टे खे उहो चौथे खे उहो पंजे खे जेसीं ताईं इहो सिलसिलो सनद मुतसिल रहंदी हलंदो रहंदो आलिम खे सवाब मिलंदो टियों क़िबला फरमायो वलदुन सालिहुन यदउ लहू औलाद सालिह पर अहिड़ो औलाद न हुजे जो चए बाबा मरे त बनी खणूं बाबा मरे त पैसा खणूं औलाद जी तरबियत बि ज़रूरी अथव उन ॾींहुं मां बि लाल काणे में ॿुधायो चई हमरा हिकिड़े बि ज़ैतून चोरी कया ज़ैतून बि चोरी कया मालिक चीज़ न चवां टे सड़े भला हेड़ा जा तेड़ा ज़ैतून तूं खणी हल त पणे खे ॿुधायां खिली ॾिनी खिली दो ज़ैतून बि चोरी कया थई वरी खिली पणे खे ॿुधायां चई बाबे खे छो थो ॿुधाई बाबो गड्डा अंदर चोरीअ में सो हाणे औलाद बि पीउ खे ॾिसंदी त सिखंदी न पीउ शराब पीवे त औलाद छा कंदो पीउ बेनिमाज़ी आहे त औलाद छा करे पीउ औलाद ॾे तवजो कोन थो करे त औलाद छा करे क़ुरान करीम में कई मक़ामनि ते अल्लाह ताला मुतनब्बे कयो पर असां खां विसरी वियो या अय्युहल्लज़ीन आमनू क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा ईमान वारो पाण खे ऐं पंहिंजे अहल खे जहन्नम जे बाह खां बचायो सरकार फरमाए औलाद सालिहा दुआ थो करे सवाब मिले थो औलाद हुजे त दस्तगीर बादशाह पीर जहिड़ो सभई मञोसि था अलाए कोन था मञोसि सुभान अल्लाह सुभान उसी कोन था अल्लाह मुंहिंजी निड़ी ख़ुश्क करे छॾी त पर हाणे तव्हां खां ख़ुदा करेगा निकिरे सुभान अल्लाह सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर मां संदन बारे में हिकिड़ी मनकबत ठाही आहे जे इजाज़त ॾियो त ॿुधायांव लाउडा तोखे बि इजाज़त आहे कुझु आवाज़ ॾीस सरदार वलियन जो मिठा पीरन जो ही पीरा दिल पर दस्तगीरा सभई मञोसि था सरदार वलियन जो मिठा पीरन जो ही पीरा दिल पर दस्तगीरा आज जो कदम कुल वलियन कंध ते मनियो है कंध ते मनियो मुनकिर के खबर केड़ी ही वलियन जो अमीरा दिल पर दस्तगीरा तो मथे खणी जो सुभान अल्लाह दुश्मन कुटबाई जियां उठ पतन ते कुट जे उठ पतन ते कुट जे असां जे सिंधी में हिकिड़ी चवणी आहे
उठ के जे पतन ते कुटबा दस्तगीर जा दुश्मन ये कुटबा दुश्मन कुटबा जिया उठ पतन ते कुट जे उठ पतन ते कुट जे साईं कीअं कुटबो वॾो मौलविया वॾो मुफ्तिया वॾो पीरा चयो ओहो मुफ्ती हुजे मौलविया भले वॾो पीरा दिल पर दस्तगीरा हथ मथे खणी जो सुभान अल्लाह आखिरी उबैदुल्ला सदर दरजो गदागर सदर दरजो गदागर मुखे सदाई उन जी मिठा रंदी ओकीरा दिल पर दस्तगीरा सुभान अल्लाह मां पई चवेस अबा कूड़ न ॻाल्हाए जा अजो की मां चंदी अबा गाद करे जा चोरी भला में बुख ते आ मां थी चे कूड़ न हाज़िर मां ब मावा पी ब पिया हसनी हुसैनी सैयद थव हजरत दस्तगीर जो वालिद अबू साले मूसा जंगी दोस्त एकड़े दफे मुजादा कंदे कंदे रियाजत कंदे कंदे इबादत जे आलम जे अंदर दस्तगीर जे पी सफर में एकड़े नहर जे अंदर सूफ लुढ़ंदे ॾिठो अल्लाह जे कामिल वली उन सूफ खे खयो सूफ खे खणी चक हिकड़ो हई घणो न अञा चक हणी बस कई मथा यार जे तरफा मलामत आई यार मुझो सदाई पराए माल के खाई या इजाजत मालिक खां त कान वरती हुई हजरत अबू सालिह उन नहर जे किनारे के वची रस्ते में गोलींदो पियो अचे निहारिया त मालिक किथे आ हिकड़ो बाग नजर आयुस उन बाग में सूफ हन ॾाढ़ू हन कई मेवा जात हन मानुन का पुछी अबा बुधायो त सही यो बाग के जो आ साईं सामू जे को घर दिसण में तो अचे हुसैनी सैयद आ उन जो बाग आ पाण उन सैयद जे दरवाजे ते आया हन दर ठड़कायो साईं मेहरबानी कयो मां तहां जे बाग जे सूफ जो एकड़ो कतरो खाधो आ मुखे माफी दे न त क़यामत जे ॾिहारे मां पंहिंजे रब जे सामू कीअं पेश थींदुमि साईं फरमायो असां वटि त कई माण्हू बागनि जा सूफ खायो पिया वञण दिल में सोचूं ही आम माण्हू कोन्हे हज़रत भिटाई साईं रहमतुल्लाह अलैह तो फरमाए तो भली ॼायूं माउरूं संधियूं सालिहन मशर जे मैदान में तनी दाज मिलन बाकी ॿियनि वेचारनि ओ जागा अजाया कया सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह वाह सुभान अल्लाह साईं आया साईं किबलायो चक हिकड़ो हयो त न माफी साईं ने यार असां बाग जा माण्हू राज सूप खाई विया ही को दरवेश आ केर आयो साईं तहां साईं मां सैयद आहियां इमाम हसन जी औलाद माशाअल्लाह साईं किबला हाणे सूफ खाधो त ई हाणे डंड ॾे न साईं डंड ॾियां थो हाज़िर कहिड़ो डंड ॾियां ए मुझो जेको बाग इन बाग जी गुड कर पानी दे साईं घणा ॾींहं बस पोइ ॾिसंदुसि साईं जो ॾिसंदुसि जॾहिं दिल चयो त माफ़ी ॾींदुसि कन रिवायतुनि में आ 3 साल कन रिवायतुनि में आ 5 कन रिवायतुनि में आ 7 कन रिवायतुनि में आ 11 हिकड़े चक जे करे अॼु छा माहौल आहे अद्दा भाऊ हड़ खाऊ पराए माल के रड़ रड़ा न हलाल जी तमीज रही न हराम जी तमीज रही सैयद 11 साल बाग में गुड कई पानी नहीं 11 सालन का बाद में हजरत अब्दुल्ला सोमई घुराइस साईं हाने भला मुझे बाग मां ॾाढ़ू त पटे अच साईं ॾाढ़ू पटे आयो साईं खाधो साईं खट्टो खणी आयो ही ॿियो खणी आ साईं खणी साईं खाधो खट्टो खणी आयो ही ॿियो खणी आ टियों खणी आयो खट्टो खणी आयो ही ॿियो खणी आ
आखिर सैयद चयो हेतरा साल बाग में रहियो ॾाढ़ुनि जी भी खबर कंदई चेतो सही मां ॾाढ़ू खाइण ला न बाग जे नौकरीअ जे लाइ आयो आहियां साईं फरमायो सैयद हाणे तोखे मोकल ॾियां पर हिकिड़ो मुंहिंजो शर्त कहिड़ो मुंहिंजी न्याणीअ अखियुनि खां ॾिसे कान थी कननि खां ॿुधे कान थी हथनि खां पकड़े कान थी पेरनि खां हले कान थी उन सां तोखे शादी करणी पवंदी ये तो सही मां राज़ी आहियां रुगी तूं राज़ी थी त रब राज़ी थिए रात जो टाइम हज़रत अबू साले मूसा जंगी दोस्त अंदर कमरे में जो आया निहारीन त माशाअल्लाह अखियूं भी सही कन भी सही हथ भी सही पेर भी सही बाहर निकरी था अचन पाण फरमाइन था साईं तहां जो चयो हो अखियुनि खां सही काने कननि खां सही काने पेरनि खां सही काने हथनि खां सही काने ॾिसे भी थी हले भी थी वठे भी थी पकड़े भी थी पाण फरमायूं तहां मुंहिंजी गुजारत न सम्झा हुयो मां चयो ॾिसे कान थी कॾहिं गैर मर्द ते उन जी नज़र कान पई आहे हले कान थी कॾहिं पंहिंजे हवेली तां ॿाहिरि कान निकिती आहे पकड़े कान थी कॾहिं क़ुरान खां सवा का शइ पकड़ींदी काने मां तहां खां थो पुछां जे जो पी एतिरो कामिल हुजे जंहिंजी मां एतिरी परहेज़गार हुजे उन्हनि जे वजूद मां अब्दुल कादिर जीलानी जहिड़ा जान न ईंदा त केरु ईंदो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर किबला मुफ्ती साहब सब चो जिंदाबाद इदा मातल इंसानु इनक़ता अनहु अमलुहु इल्ला मिन सलासिल टिन शयुनि जो सवाब औलाद साले मां चयो त औलाद हुजे त गौसुल आज़म सैयदना अब्दुल कादिर जीलानी जहिड़ो है नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी बी हदीस ॿुधो साईं बची आहिनि बस ॿ टे हदीसूं सरकार फरमाए मल मय्यितु फिल क़ब्रि इल्ला कल गरीकिल मुतगव्विफि यंतज़िरु दावतन तलहक़ुहु मिन अबिन औ उम्मिन औ अखिन औ सिदीकिन कब्र में जॾहिं मय्यत ईंदो आहे त उनखे उनजी तशबीह पाण ॾिनऊं त ईअं जीअं को ॿुॾंदड़ फरियाद कंदड़ हुजे माना जॾहिं माण्हू कब्र में ईंदो त उनजो हालत उनजी कैफ़ियत ईअं हूंदी जीअं माण्हू को नहर में दरिया में ॿुॾी अबा मूंखे बचायो मेहरबानी कयो त उनखे छा जो इंतज़ारु हूंदो यंतज़िरु दावतन दुआ जो इंतज़ारु कंदो आहे कहिड़ी दुआ तलहक़ुहु मिन अबिन औ उम्मिन औ अखिन औ सिदीकिन उहा दुआ जेका उनखे पीउ जे तरफ़ां मिले मां जे तरफ़ां दोस्त जे तरफ़ां मिट जे तरफ़ां जॾहिं दुआ मिलंदी अथसि त हिकिड़े पासे दुनिया वमा फीहा जो सामान हुजे उनखे ख़बर में ॾिजे त एतिरी ख़ुशी कान थींदी अथसि जेतिरी माइटनि जी दुआ सां उनखे ख़ुशी थींदी आहे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अद्दुआउ यनफउ मिम्मा नज़ल व मिम्मा लम यनज़िल मुसीबत लही आई अथव हाणे मुसीबत मथां जे कड़की आहे त हाणे छा कयो फरमायो दुआ नफ़ो ॾींदी पर हिकिड़ी मुसीबत अहिड़ी आहे जेका तव्हां ते लथी कान्हे सरकार फरमायो दुआ कयो त उहा मुसीबत लही वेंदी हबीबन अकरमन सुहिणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीसुनि जी रोशनी में भी अहले सुन्नत जो इहो अक़ीदो साबित थियो त जॾहिं मुअलनि जे लाइ जहिड़ा दुआऊं कंदा आहिनि बदनी इबादत कनि माली इबादत कनि कहिड़े क़िस्म जी बि इबादत उन्हनि खे ईसाले सवाब कंदा आहिनि उन्हनि खे सवाब मिलंदो आहे सवाब पहुचंदो आहे बाक़ी वहाबी चवंदा आहिनि तायीन करणु यानी गैरुल्लाह जो नालो था रखो तंहिं करे इहा शइ हराम थी वई असां उन ते वॾो तवील बहस कंदे उन्हनि खे कई जवाब ॾींदा आहियूं पर हिकिड़ो जेको मशहूर हदीस आहे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी आहे हज़रत सअद रदियल्लाहु ताला अन्हु हबीबन जे ख़िदमत में आयो अर्ज़ कई या रसूल अल्लाह इन उम्मी मातत अम्मा मरी वई आहे वलम तूस वसीयत कान कई अथसि हाणे क़िबला
भला अम्मा वसीयत कान कई आ मां अम्मा जे पारां का खैरात कया अम्मा के सवाब मिलंदो रसूलुल्लाह फरमाया नाम हा सवाब मिलंदो पोइ साईं खां पुछी किबला अयु सदक़ती अफदलु कहिड़ो सदको फज़ीलत वारो पाण फरमाए पानी छो त उन टाइम ते मदीने में पानी जी ज़रूरत हुई सरकार पानी उनखे जो ॾिसियो त उन फहफर बीर लि उम्मिही उन पंहिंजे अम्मा जे लाइ खूह खोटियो मदीने जे शहर में ऐं उनखे फी सबीलिल्लाह बनाई अल्लाह जे राह में ऐं उन जो नालो रखी सअद जे मां जो खूह अबा जे गैरुल्लाह जो नालो रखण सां शे हराम थे हाँ हुरमत अचे हाँ त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मना फरमाइना पाण त हराम हलाल जी तमीज़ करण आया हा अल्लाह जा हबीब त उम्मत जी रहनुमाई फरमाइण आया हा नतीजो ही निकतो त जॾहिं को माण्हू ख़ुदा जे लाइ ख़ैरात करे ऐं मजाज़न हुन जो नालो पंहिंजे पीउ ॾे पंहिंजे मां ॾे पंहिंजे मिट ॾे पंहिंजे माइट ॾे पंहिंजे अज़ीज़ ॾे पंहिंजे रिश्तेदार ॾे मनसूब करे त या निस्बत करण शरअन मन नाहे बल्कि मिठे मोहम्मद जे सहाबन जी सुन्नत मुबारक सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह ताला सां तव्हां खे अमल जी तौफीक ॾे क़ुरान शरीफ मां पढ़ियुमि अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात मौत ऐं हयाती पैदा कई मुंहिंजा मौला छाला पैदा कई पुट पीउ खां जुदा मां धी खां जुदा मिट मिट खां जुदा कहिड़ी तुंहिंजी हिकमत आहे अल्लाह फरमायो लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला ता तव्हां खे रब आज़माए कहिड़ो तव्हां मां ज़ोर सुणो अमल जे लिहाज़ सां मुंहिंजा मौला भला जेके अमल कनि फरमाए वाहुवल अज़ीज़ुल गफ़ूर अज़ीज़ा गफ़ूरा वलिल्लाहिल अस्माउल हुस्ना फदऊहु बिहा नाला त घणा पर हिते गर्ज़ कहिड़ो अज़ीज़ जो गफ़ूर जो अगराज़ इहो आहे जो नेक अमल कंदो त इज़्ज़त है नेक अमल कंदो त इज़्ज़त है जीअं क़ुरान शरीफ में बि आयत में आहे इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा जेके माण्हू ईमान आणंदा सालिह अमल कंदा अन क़रीब उन्हनि जे लाइ रहमान मोहब्बत खे पैदा कंदो बाननि जे दिलनि में हदीस शरीफ में नबी तिरमिज़ी शरीफ में हज़रत इमाम तिरमिज़ी फरमायो अल्लाह ताला जॾहिं कंहिं बाने सां मोहब्बत कंदो आहे इन्नल्लाह इज़ा अहब्ब अब्दन नादा जिब्रील जॾहिं अल्लाह सां कंहिं बाने सां मोहब्बत कंदो आहे जिब्रील खे सॾींदो ओ जिब्रील जी मुंहिंजा रब्बे जलील इन्नी उहिब्बु फुलानन मां फलाणे सां मोहब्बत थो कयां फअहिब्बहु तूं बि उन सां मोहब्बत कर पोइ जिब्रील चवंदो ठीकु आहे मौला पोइ जिब्रील वरी आसमानी दुनिया में ऐलान कंदो ओ आसमान वारो फलाणे सां रब बि मोहब्बत थो करे मां बि मोहब्बत थो कयां तव्हां बि मोहब्बत कयो फयुहिब्बुहु अहलुस समाए पोइ आसमान वारा उन्हनि सां मोहब्बत कंदा आहिनि सुम्म यूदउ लहुल क़बूलु फिल अर्दि उन खां बाद में ज़मीन में उन माण्हूअ जी मक़बूलियत थींदी आहे इहा छो थींदी लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला इन्नल्लज़ीन आमनू व अमिलुस सालिहाति सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा अल्लाह अज़ीज़ा गफ़ूरा माना घणो बख़्शींदड़ भला जे थोड़ो घणो गुनाह आहिनि त नेक अमलनि जे करे ख़ुदा महिरबान बख़्शींदो अल्लाह मुंहिंजो चवण अवां जो हाँ तो गोश पाक जी मनकबत हाणे साईं बची विया आहिनि बसि मां मनकबत जेका मूं सां आई आहे मुख़्तसर ॿुधाए वठांव नालो अहिड़ी हस्तीअ जो खयों जो जवाब ॾींदे बि ॾियूं था सिंध हिंद अरब अजम गौस जो थामन कदम साईं मां बे उन्हीअ जो ग़ुलाम हां जिसे तू मौलवी साहब कंहिंजो ग़ुलाम आहीं मां जो हासी मां आहियां कहिड़ो सिंध हिंद अरब अजम गौस जो थामन कदम साईं मां बे उन्हीअ जो ताम चो मां बे उन्हीअ जो ग़ुलाम मां बे उन्हीअ जो ग़ुलाम जिलानीअ खां जेको आहे
फिरियो एक न दफ़ो कई दफ़ा सोवा किरियो तो केकड़े जो किरियो तो कोनी माशाल्लाह पेटू मोटू थुलो थंबरो किथे किरियो आ मां जो किरियो थई लिक में पर बुधाइंदो कि मनी जीलानी अखा जे को आ फिरियो एक न दफ़ो कई दफ़ा सो आ किरियो उनखे घुर्जे उनखे घुर्जे छॾे वहम हितड़े चवे थींदुसि रहम साईं चौ मां बि उन जो ग़ुलाम आ डाहरी उबैदुल्ला अर्ज़दार उन सां थींदो हिते हुते मददगार सुभान अल्लाह। मूंखे हाणे लहर लोॾो कान्हे न मुरीदी ला तख़फ़ अल्लाह रब्बी आ डाहरी उबैदुल्ला अर्ज़दार उन सां थींदो हिते हुते मददगार ॾिसंदुसि मां संदुन हरम मूला हे बाग़े इरम साईं चौ मां बि उन जो ग़ुलाम आख़िरी हिम्मत बंदा मदद खुदा हथ मथे खणी चजो मां बि उन जो ग़ुलाम मां बि उन जो ग़ुलाम अल्लाह ताला मुझे अर्ज करण प्रोफेसर डॉक्टर साईं हाफिज़ गुलाम मोहम्मद के अल्लाह खुश करे माशाअल्लाह बेहतरीन मौलाना साईं गुलाम मुस्तफ़ा तकरीर फरमाए हींअर हज़रत अल्लामा मौलाना ख़तीब अहले सुन्नत मौलाना हाफिज डॉक्टर मुफ्ती हक़ुल नबी सिकंदरी अजहरी दामत बरकातुल आलिया तशरीफ खणी आया परे खां असां तव्हांजो त इलाइक़ो आहे साईं शफ़क़त फरमाए हिते आया आहिनि इंशा अल्लाह ताला साईं जी मलफ़ूज़ात ॿुधंदासीं अल्लाह ताला असां तव्हांजे दिलनि में साईं जे मलफ़ूज़ात खे ॿुधी उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए हाफ़िज़ साहब जे वालिदा जी मज़ार ते क़ब्र ते खुदा किरोड़े रहमतूं नाज़िल करे व आख़िर दावा अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।